रहिया आहियो NTV न्यूज़। मीरपुर पठोरो सिटी यूनिट अवामी तहरीक तरफ़ां गुटके कचे शराब जे विकिरे ऐं समाजी बुराइनि जे ख़िलाफ़ अॼु सूफ़ी शाह इनायत प्रेस क्लब अॻियां यूनिट जे सदर रज़ाक ज़हूर, मुर्तज़ा ज़हूर, रज़ाक परियाड़, अमीर ज़हूर, रहीम, इक़बाल परियाड़ जे अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। बंदि करियो गुटको ऐं कचे शराब जूं फैक्ट्रियूं बंदि करियो जी सख़्त नारेबाज़ी कई वई। रिपोर्टर नज़र अली मेमन NTV न्यूज़ मीरपुर पठोरो।